आसिफ़ महमूद फुल्ला आहियां खरड़ा जो। अर्ज़ी आहे त खरड़ा खां जेको ज़फ़राबाद रोड वेंदो आहे इन रोड ते ॻोठ आहे टूरपियो वांड। उते असांजी ज़मीन आहे 2 एकड़ 38 गुंठा। उहा ज़मीन असांजी आबाई ज़मीन आहे। उनजो कई सालनि खां वठी कब्ज़ो असांजे ई हवाले आहे। हिन वक़्तु उन में कमंद जो फ़सुलु पोखियो पियो आहे। असांजी बिरादरीअ जा कुझु माण्हू आहिनि जेके शैतानगिरियूं कनि था। असांजे उन ज़मीन जो पाणी रोकियो अथऊं। उनखां पोइ हाणे कब्ज़े जी ॻाल्हि था कनि। जॾहिं बि असांजा हारी वञनि था उन्हनि सां विढ़नि था। अॼु असां जॾहिं कमंद जो फ़सुलु कटणु विया हुआसीं त हू हलां करे 30 खां 40 माण्हू कुझु औरतूं हुन में गॾु हुयूं। इहे असां ते झेड़े करण जे लाइ अची विया। इन खां पहिरियां फ़ैसिलो थियो, काशिफ़ साहब वटि फ़ैसिलो थियो, चेयरमैन हाजी अब्दुल जब्बार खरड़ा वारो उन वटि फ़ैसिलो थियो, हाजी अब्दुल जब्बार फुल सेरीअ वारो उन वटि फ़ैसिलो थियो। उहे फ़ैसिले जूं कापियूं असां वटि मौजूदु आहिनि ऐं सभु शयूं असांजे हक़ में आयूं आहिनि। लेकिन हुननि फ़ैसिले खे मञण खां इनकार कयो। उनखां बाद में असां SSP साहब ॾे वियासीं। इंक्वायरी जी दरख़्वास्त थी। इंक्वायरी DSP साहब कई। उहा इंक्वायरी बि असांजे हक़ में अची वई। उनखां बाद में SSP साहब FIR जो हुकुम ॾिनो। हाणे SHO पी वसण टाल मटोल करे रहियो आहे, ॻाल्हि खे लवाए रहियो आहे। पोइ अॼु इन नतीजे ते ॻाल्हि पहुती आहे जो हू वेहण जे लाइ तयारु थी विया। असांखे फ़सुलु कटणु कोन्ह ॾिनऊं। असांजी अपील आहे IG सिंध खां, SSP खैरपुर खां ऐं ॿियनि आला अमलदारनि खां त असां सां फ़ौरन इहा तदारुक करे ऐं इंसाफ़ कयो।